अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉटशी प्रोग्राम में भली कार मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमन। नाज़रीन, हॉटशी प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं IMF ऐं पाकिस्तान जे विच में स्टाफ लेवल मुआहदे जे हवाले सां। पाकिस्तानी टीम ऐं IMF जे विच में स्टाफ लेवल जो मुआहदो थी चुको आहे, जंहिं तहत IMF पाकिस्तान खे $70 करोड़ ॾींदो। मुआशी हदफ़ हासिल कया आहिनि ऐं ईंदड़ कुझु महीननि में पाकिस्तान में महांगाई घटि थींदी, इहो चवणु आहे IMF जो। जॾहिं त इन $70 करोड़ जी क़िस्त मिलण खां पोइ इन जा मुआशी असर कहिड़ा पवंदा, आम माण्हू ते इन जो केतिरो असरु पवंदो, इकोनॉमी वञी किथे बीहंदी, इन समूरी सूरत हाल ते ॻाल्हाइण जे लाइ असांखे सीनियर इकोनॉमिस्ट जब्बार मेमण साहब जॉइन कयो आहे। भली कार जब्बार साहब, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। जब्बार साहब, छा चवंदो पाकिस्तान ऐं IMF जे विच में जेको नओं स्टाफ लेवल जो मुआहिदो थियो आहे? IMF सां जेको कुझु असांजे साम्हूं जेका सूरत हाल ठहे वेठी, उहा एक्चुअली शॉर्ट टर्म में उन जा जेके अहदाफ़ आहिनि उहे सिर्फ़ु इहे आहिनि त पाकिस्तान जी जेका सलाहियत आहे पैसनि खे वापसि करण जी उहा पैदा थिए ऐं पाकिस्तान जेको आहे सो रेवेन्यू ऐं पंहिंजे एक्सपेंडिचर जे विच में जेको तमामु वॾो हिकिड़ो गैप अचे थो, जंहिंजे लाइ ॿाहिरां कर्ज़ वरिता था वञनि ऐं वरी उन्हनि कर्ज़नि खे लाहिण जी या वापसि करण जी जेका ताक़त नथी रहे। ऐं उन खां अलावा जेका IMF जंहिं शइ ते फोकस करे पई उहा इहा हुई त जेका बि बिजली आहे उहा 3000 अरब रुपयनि जी जॾहिं पैदा थिए पई, उहा 1700 अरब रुपया उन मां रिकवरी पई थिए। साॻी सूरत हाल जेका आहे सा गैस इकोनॉमी जी आहे, जंहिंजे हालिया 193% ताईं जेको आहे सो गैस जी जेका क़ीमत फ़रोख़्त आहे उहा वधाई वई आहे। उन खां अलावा जेको आहे सो तव्हां जेकॾहिं ॾिसंदव त अॼु नवाज़ शरीफ़ जी तक़रीर जेका लाहौर में आहे, उन थींदड़ या ईंदड़ लीडर जे मुताबिक़ 22% ते जेको व्याज आहे उहो कंहिं बि सूरत हाल में कंहिं बि हिकिड़ी डेवलपमेंट इकोनॉमिक्स खे सपोर्ट नथो करे सघे। हाणे वापसि जेकॾहिं थोरो अञा वधीक असां अचूं त IMF जेका आहे सा उन खां अलावा ॿियनि मुख़्तलिफ़ हंधनि ते जहतुनि ते जेको आहे सो पाकिस्तान खे जेको चयो आहे त उन में हू अञा बि कनि, छाकाणि त हे रिव्यू त थियो जो डिसंबर में वरी इन जी एंडोर्समेंट थींदी, उहो आहे त प्राइवेटाइज़ेशन। तव्हां उन सिलसिले में ॾिठो हूंदो त PIA जे सिलसिले में फाइनेंशियल एडवाइज़र जेको आहे सो बि अपॉइंट थी चुको आहे। त बतौर कुल इहे सभु ॻाल्हियूं सिर्फ़ु हिकिड़े इकोनॉमिक डिसिप्लिन पैदा करण जे लाइ आहिनि, पर इन सां जेके तकलीफ़ूं आहिनि हिकिड़े आम माण्हूअ जे लाइ तमामु घणियूं वधंदड़ आहिनि ऐं उहे वधंदियूं जेसिताईं जेको आहे सो मीडियम टर्म में पाकिस्तान किथे वञी एंटर न थिए। हाणे उहे तकलीफ़ूं कहिड़ियूं थी सघनि थियूं त पाकिस्तान में जेको बि हिन वक़्तु इन्फ्लेशनरी रेट या महांगाई जी शरह आहे उहा 30% खे टच करे वेठी। हाणे जेकॾहिं पाकिस्तान में हिकिड़ो आम कारोबार करण लाइ या माइक्रो फाइनेंसिंग में जेके माण्हू आहिनि 30% 35% जेकॾहिं उन्हनि खे आहे त उन्हनि जे लाइ बि हिकिड़ो यानी फीज़िबल क़िस्म जो या क़ाबिल क़बूल क़िस्म जी का बि नंढी तिजारत बि नथी थी सघे। ॿिए पासे माण्हुनि जी जेका कम्यूटेशन आहे ऐं उन खां अलावा खाद खुराक जूं शयूं ऐं प्लस जंहिंखे चइजो आहे त कोर एक्टिविटीज़ या उहे शयूं जेके एसेंशियल हिकिड़ी रिक्वायरमेंट तहत अचनि थियूं, उन जी सघ बि माण्हुनि में घटिजी वई आहे। हाणे IMF जेका आहे सा इहे हिकिड़ियूं एडवर्स या मनफ़ी ॻाल्हियूं जेके आहिनि उहे वधंदड़ आहिनि ऐं उहे ज़रूरु वधंदियूं। हाणे ॿिए पासे जेकॾहिं असां चऊं त आख़िर IMF जेको आहे सो इन सॼे प्रोग्राम लाइ कहिड़ियूं शयूं पाकिस्तान जे साम्हूं आणे वेठो, जंहिंखे चइजे त हिकिड़ी मैक्रो इकोनॉमिक स्टेबलाइज़ेशन जेके चइजे त किताबी ॻाल्हियूं, पर उन सां गॾु उन में अमली तौर ते इकोनॉमीअ जे हिकिड़ी मीडियम टर्म में दुरुस्ती जा इम्कानात वधी वञनि था। इहा हिकिड़ो यूनिवर्सल हिकिड़ो प्रिंसिपल आहे त उहो मुल्क जेको पंहिंजे रेवेन्यू सां पंहिंजे ख़र्चनि खे नथो फाइनेंस करे सघे, उहो मुल्क जेको उहा क़ीमत जेका बिजली जी आहे जंहिं ते पैदा नथो करे सघे, या उहो मुल्क जंहिंखे गैस जेतिरे में पए थी उहा सब्सिडाइज़ करे विकिणे वेठो, या उहो मुल्क जेको आहे जेको तक़रीबन ट्रांसपोर्ट जे हवाले सां पेट्रोल जा जेके नर्ख वधाया थियूं, यानी जेकॾहिं हेठि अचनि था पेट्रोल जा इंटरनेशनल अघ त तव्हां ॾिठो हूंदो कल्ह 2 रुपया 3 रुपया जेको बि फ़र्क़ु जे करे आयो आहे त पेट्रोल ओवरऑल जेको आहे सो ऑयल जी प्राइसिस वर्ल्ड में जॾहिं डाउन थियनि थियूं त असां ते बि उनजो हिकिड़ो मुफ़ीद असरु थिए थो। पर
उन सां गॾोगॾु जेको डॉलर आहे, डॉलर जी जेका लिंकेजिस आहे, डॉलर जेकॾहिं सघ पैदा करे थो त पेट्रोल असांजे लाइ महांगो थो थिए। जेकॾहिं डॉलर जी स्ट्रेंथ अचे थी त वरी उबतर थिए थो। त इहे सभु ॻाल्हियूं थी करे ॾिसूं त हिकिड़ो यानी शॉर्ट टर्म यानी हिकिड़े मुख़्तसिर दौरानीअ में जेकॾहिं हुकूमत पाकिस्तान पंहिंजी इकोनॉमिक मैनेजमेंट में दुरुस्तगी आणे थी, हुकूमत पाकिस्तान जेका आहे सा पंहिंजे जेको तरीक़ेकार जंहिंमें तव्हां 2-3 ॾींहंनि खां ॿुधंदो हूंदो, IMF बि हुन ते इसरार करे थी, बजटरी प्रोविजन में जेके नुक़सानात थियनि वेठा उन्हनि खे कंहिं तरीक़े सां ख़तमु कयो वञे। ख़तमु करण जो तरीक़ो त इहो ई आहे त उनखे प्राइवेटाइज़ कयो वञे। पर पाकिस्तान में छाकाणि त हिकिड़ी एडमिनिस्ट्रेटिव सघ या इकोनॉमिक मैनेजमेंट जी सघ जेका आहे उहा आहे, बल्कि उहा करप्शन ऐं ॿियनि जेको बंदी मसइलनि जो शिकार रही आहे। त मुंहिंजे पंहिंजे ज़ाती ख़्याल करण खां सवाइ जेको आहे सो कंहिं हिकिड़े सुठे वक़्त जी जेका आहे सा पेशनाद करणु ॾाढो मुश्किल आहे। IMF त हिकिड़े पासे पंहिंजो जेको आहे सो क़ीमत ख़रीद क़ीमत फ़रोख़्त वारे हिकिड़े फार्मूले ते हले वेठी। त वेट कयो तव्हांजा ख़र्च पूरा थियनि। पाण सवाल पैदा थिए त ख़र्च जेके आहिनि छा उहे वाजिबी आहिनि या गैर वाजिबी आहिनि। तव्हांखे ख़बर हूंदी त पाकिस्तान में करप्शन जूं शिकायतूं आम आहिनि। हिते चीफ मिनिस्टर ऐं जेको आहे सो वज़ीर सिहत बि पाण में विढ़नि था त कहिड़ी ॻाल्हि खे इम्पोर्ट करणु खपे, कहिड़ियूं ॻाल्हियूं सिहत जे लाइ वधीक एसेंशियल आहिनि। त हिकिड़ो नंढो मिसाल तव्हांजे साम्हूं आहे, 2-3 ॾींहंनि खां अख़बारुनि में तव्हां पढ़ो वेठा त जेका आहे सा हिकिड़ी गवर्नेंस जी दुरुस्तगी जंहिंखे चइजे त इहे असांजा जेके ख़र्च आहिनि उन्हनि में घटिताई बि कोन ईंदी ऐं उन्हनि इम्कानात वधंदा। छाकाणि त हिकिड़ी माण्हू जेको ग़रीब आहे उनजी जेका सघ आहे, क़ुवत ख़रीद जंहिंखे चइजो हूंदो आहे, उन में घटिताई इन करे पई थी अचे त एम्प्लॉयमेंट जेका आहे कन्वर्ट पई थी थिए अनएम्प्लॉयमेंट में। जॾहिं बि हिकिड़े घर में 2 खां वठी 3 माण्हू माना इकोनॉमिक तव्हांजी ग्रोथ आहे, उहा ग्रोथ त हिन वक़्तु तव्हांजी 2% खां वधीक जेका आहे सा उनजी अघु कथी न पई थी थिए। त उहो जेको आहे सो पंहिंजूं जेके रिक्वायरमेंट्स आहिनि उन्हनि खे पूरियूं कंदो आहे। पर जेकॾहिं असां उनखे सेटिस्फाई न करे सघूं त मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में त उहो हिकिड़ो बदअमनीअ जे सूरत में। ठीक जबार साहब, हिन वक्त जेके रिक्वायरमेंट्स आहिनि या सेटिस्फेक्शन आहे, तव्हां सम्झो था रुगो IMF जे खे ई सेटिस्फाई करण में जेकी बि पॉलिसियूं आहिनि या जेको बर्डन विधो थो वञे आवाम जे मथां, तॾहिं IMF खे ॿी जेका क़िस्त आहे या वधीक पैसनि जे हवाले सां स्टाफ लेवल मुआदे जे हवाले सां उहे कोशिशूं न करणियूं पयूं पाकिस्तानी टीम खे, जेके असां इन खां अॻु में शहबाज शरीफ़ जी हुकूमत में ॾिठियूंसीं। जी 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 जबार साहब कंटिन्यू प्लीज। थोरो वर्जाइजो हुनखे। जी जबार साहब, मुंहिंजो सवाल इहो तव्हां खां त जेके रिक्वायरमेंट्स या सेटिस्फेक्शन जी जेका ॻाल्हि आहे, तव्हां सम्झो था IMF केतिरो मुतमइन आहे जो जेको स्टाफ लेवल जो मुआइदो आहे उन लाइ एतिरियूं घणियूं तमामु एफर्ट्स न वठणियूं पयूं, चाहे उहे आवाम जे लाइ उन जा लाभ या फ़ाइदा न हुजण जे बराबरि हुजनि, पर सेटिस्फेक्शन जेका IMF जी आहे उहा तमामु घणी आहे, जेका असांखे माज़ी जी भेट में वधीक नज़र आई। तव्हां ॾिठो त गुज़िरियल जेका शहबाज शरीफ़ जी हुकूमत हुई त डिफॉल्ट थियण खां ज़रे गॾु बिल्कुलु इन दी एंड में इहो मुआइदो थियो हो। हिननि खे हिकिड़ो सियासी हुकूमत सम्झी करे IMF जे शर्त शराइत सां उन्हनि कंडीशन तहत जेके आहिनि सो हिननि जे वोट जी साख मुतासिर थींदी। हिननि खे हमेशह प्राइवेटाइजेशन न कंदा आहिनि, हमेशह जे करे जेको आहे सो पंहिंजे वधीक ख़र्च कंदा आहिनि। पंहिंजे वोट जे साथ खे बरक़रार रखण लाइ MNAs खे अरबें रुपया ॾेई छॾींदा आहिनि। इन वोट खे जेको आहे या उनजे पंहिंजो हिकिड़ो इन्फ्लुएंस खे बरक़रार के जेके डेवलपमेंट ऐं उन खां अलावा जेके तरीक़े सां जेके नथो चई सघे त इंजीनियरिंग उन्हनि जो उन वक़्तु जॾहिं कयो त तेसि ताईं हिननि जो ख़्यालु हो त हिननि खे सऊदी अरेबिया ऐं
मुल्कनि मां कुझु पैसा मिली वेंदा। ही जेको आहे सो इन्हनि शर्त जेका हिकिड़ी सोच आहे उहा इहा आहे त न पैसा पे थो ॾिए न इहो वेठो ॾिए, छाकाणि त उन्हनि जा पंहिंजा पैसा मोटजान में हिकिड़ो रिस्क हूंदो आहे। उन रिस्क खे उहो सम्झनि था त जिते जिते IMF जेको जिते अहिड़ी सूरत हाल हूंदी आहे त उहे बि हिकिड़ो रिस्क खणी सघनि त जेको आहे सो इहो आहे हिकिड़ो इकोनॉमिक रिस्क जेको UAE, सऊदी अरेबिया या जंहिं तव्हां कमर्शियल बैंक्स जूं ॻाल्हियूं कयो या कंहिं मुल्क जूं ॻाल्हियूं कयो में आयल प्रोग्रामनि में मुल्कनि खे मोट उन्हनि जे ख़्याल में IMF जो जेको हिकिड़ो डिसिप्लिन आहे उन डिसिप्लिन सो हिकिड़ी इकोनॉमिक सघ मुल्क पैदा कंदा। इहे जेके लाइबिलिटीज़ आहिनि जिन खे असां चऊं था लोन्स वठी ॿियनि मुल्कनि खां पैसा ऐं पंहिंजनि ख़र्चनि खे पूरो करणु या इंपोर्ट एक्सपोर्ट जे मुक़ाबले में तमामु इंपोर्ट खे फाइनेंस करे सघनि त इहे सभु शयूं इहे हिन वक़्तु हिकिड़े ग्लोबल सुपरवाइज़िंग चार्टर्ड अकाउंटेंट वेठो आहे जेको त चवां कहिड़े तरीक़े सां वसाइल जो इस्तेमालु कयो वेठा त उन शहबाज शरीफ़ जी हुकूमत में ज़रूरु हिननि इहा कोशिशि कई त IMF खां, छाकाणि त तव्हांखे यादि हूंदो इहो IMF अचे या न अचे, हुननि जा जेके असबाब आहे उहे इहे ई आहे त हिननि खे उमेद हुई त ॿियनि हंधा असांखे पैसा मिलंदा, पर किथां बि कुझु बि कोन मिलियो। हिन वक़्तु जेकॾहिं IMF जे अचण खां पोइ मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में कुझु कमर्शियल बैंक्स जेके आहिनि, कुझु इंटरनेशनल बॉन्ड्स ऐं कुझु इवन जेके चइजे त सुकूक ऐं ॿिया सिंडिकेटेड जेके लोन्स आहिनि उन्हनि जो इजरा हिन वक़्तु थी सघंदो, न त उन खां घणे शक जे हवाले सां ॻाल्हियुनि जे हद ताईं वाइदा थिया पर प्रैक्टिकली जेका आहे सा हुनजी मोट न थी, बि सोच कुझु तब्दीली अचे। इहा ॿी ॻाल्हि आहे त मिडल ईस्ट में कुझु छिकतान थी पई आहे हाणे त उन सोच में छा इन्फ्लुएंस कंदी। इहा ॿी ॻाल्हि आहे त दुनिया में जेको आहे सो हिकिड़ो वरी सम्झे त हिकिड़ो नंढे क़िस्म जो सर्द जंहिंखे कोल्ड वॉर असां चवंदा आहियूं, कुझु अहिड़ा पाकिस्तान जेको आहे सो कंहिं तरीक़े प्लेन में अची ऐं ख़ासि करके हेठि जो पंहिंजे हिकिड़ो फ़िक्र बि आहे, साम्हूं इहे सभु ॻाल्हियूं आहिनि त उमेद कई वञे थी त पाकिस्तान मीडियम टर्म में अॻिते वञी जेकॾहिं अहिड़े तरीक़े सां हलियो, पर वरी बि हिकिड़ी ॻाल्हि मां जीअं पॉलिटिकल गवर्नमेंट्स ईंदियूं त वरी मुंहिंजो ख़्यालु आहे हिकिड़ो इनडिसिप्लिन सो वरी जनरेट थींदो ऐं पोइ वरी असांखे मीडियम जब्बार साहब, तव्हां पॉलिटिकल हुकूमतनि जी ॻाल्हि कई, छा सभई सियासी पार्टियूं लॻभॻि ॾिठो वञे त हुकूमतनि जो हिसो रहियूं आहिनि या इतिहादी रहियूं आहिनि, छा उन्हनि इहो सबक़ु न सिखियो आहे त महांगाई खे घटि करण खां सवाइ या मुआशी हदफ़ हासिल करण खां सवाइ, इन बहरान मां निकिरण खां सवाइ न मुल्क तरक़ी करे सघे थो, न उन्हनि जी सियासत अॻिते वधी सघे थी? सभ खां जेका वॾी ज़रूरत आहे त कंहिं न कंहिं तरीक़े सां, कंहिं न कंहिं जोड़ जुक सां, कंहिं न कंहिं ॿिए के हिकिड़े ॿिए सिस्टम में पंहिंजो पाण खे गॾे करे पावर में अचण जी उन्हनि जी जेका आहे सा अवलियत आहे त उहो पावर में अचनि। हाणे हू जेका आहिनि से उन्हनि जी जेकॾहिं प्रायोरिटी आहे फ़क़ति पावर में अचनि। पाकिस्तान में एक्चुअली जमहूरियत जी जेका डेफिनेशन आहे उहा इहा ई आहे त अमीर माण्हुनि जी जमहूरियत जेका आहे सा ग़रीब माण्हुनि खे रूल करण लाइ आहे। हाणे जेकॾहिं अमीर उमरा जेके आहिनि से हिकिड़े तज़ाद जो शिकार आहिनि त माण्हू ग़रीब माण्हू, मिडिल क्लास माण्हू, पढ़ियल लिखियल माण्हू, वाइज़ माण्हू उहे बिल्कुलु हुकूमत जे हिन सिस्टम खां परे आहिनि। जॾहिं त इहो कॉन्फ्लिक्ट आहे त उन्हनि जे लाइ डिसीशन मेकर जेके आहिनि से उहे एलिट्स आहिनि जेके करोड़ा रुपया ख़र्च करे इलेक्शननि में अचनि था। पाण में वेठा आहियूं, जेकॾहिं असां त बिज़नेस में आहियूं, वापार में माण्हू आहियूं, उन्हनि सां असांजो लिंक आहे, हर माण्हू इन्वेस्टमेंट कंदो आहे पैसनि पंहिंजा
उन्हनि पैसनि जे मथां घटि में घटि हिकिड़ो मिनिमम जेको चइजे हिकिड़ो प्रॉफिट कमाइण लाइ। त मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में जेके माण्हू इहे पैसा ख़र्च करे ऐं जेको आहे हिन पावर कॉरिडोर में अचनि था त पोइ उहे पंहिंजो हक़ सम्झनि था त कंहिं तरीक़े सां इन इन्वेस्टमेंट ते जेको आहे सा कमाई थियणु खपे। पर उन कमाई जेका आहे सा उहा वरी तमामु हानिकार हूंदी आहे मुल्क जे लाइ, मुल्क जे निज़ाम लाइ, डिसीशन मेकिंग लाइ, जेके तक़रीबन ईअं चइजे त इन सॼे बास्केट खे जेकॾहिं असां जमा कयूं त उन खे चइजो आहे त हिकिड़ी परफॉर्मेंस इकोनॉमिक जेका असांजे साम्हूं आहे, छा इन खे परफॉर्मेंस चई सघूं था, इन खे तव्हां हिकिड़ी नेगेटिव परफॉर्मेंस त चई सघो था, पर बग़ैर नेगेटिव मिलाइण जे मनफ़ी परफॉर्मेंस जे ॿियो मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में को बि हिनखे नालो नथो ॾेई सघिजे। हालांकि ॿाहिरिनि मुल्कनि में जेके बि लीडरशिप्स आहिनि तव्हां ॾिसंदो त उहे हिकिड़े वाइस माण्हू, हिकिड़ा सुलझियल माण्हू ऐं उहे अचण खां पहिरें वञण खां पहिरें पंहिंजी जेका उन्हनि जी सॼी क़ौम पे थी अकाउंटेबिलिटी करे, न को वाधारो थो थिए न को फ़र्क़ु थो अचे। हिते त माण्हू जेके पावर कॉरिडोर में अचनि था, तव्हांखे बि ख़बर आहे असांखे बि ख़बर आहे त उन्हनि जे पंहिंजे एसेट्स में ऐं उन्हनि जे पंहिंजे रविश में केॾो फ़र्क़ु अचे थो। बल्कि पाकिस्तान में त चवंदा आहिनि त इज़त दौलत ऐं शोहरत जी ताक़त सां हिन इहो हज़रत अली जो कौल अथव त इंसान जेको आहे सो चेंज नथो थिए पर उहो बेनक़ाब ज़रूरु थी थो वञे। माण्हुनि जे रविशुनि में जेका आहे सा जॾहिं तब्दीली अचे थी त उहे कहिड़ी ख़िदमत या क़ाबिल ख़िदमत हिसे जा हिकिड़ा अंसर नथा थी सघनि। त मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में कि ओवरऑल जेको सिस्टम ऑफ गवर्नेंस आहे या जंहिंजो वॾो इसरार आहे त पॉलिटिकल स्टेबिलिटी, जमहूरियत जी स्टेबिलिटी या पॉलिटिकल स्टेबिलिटी न आहे, इहा वॾनि वॾनि माण्हुनि जी स्टेबिलिटी आहे त जेके नैब में तरमीमूं कराए पंहिंजी जिन छॾाइनि, इहा स्टेबिलिटी आहे हिकिड़े कैप्चर्ड एलीट एंड रिच क्लास जी, या उन्हनि जी जेके ग़रीब हुआ हाणे उहे रिच थी विया आहिनि, उहे बि हाणे इन सिस्टम जो हिकिड़ो हिसो थी विया आहिनि। त जेकॾहिं इहा ई असां स्टेबिलिटीअ खे असां जमहूरियत जो नालो ॾियूं था त मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में तव्हांखे बि कुझु वरी सां गौर करणु खपे, मूंखे बि गौर करणु खपे त छा इन सिस्टम खे जेको आहे सो वधीक मज़बूत करण में तव्हां बि वोट इस्तेमालु कंदव या मूंखे बि वोट इस्तेमालु करणु खपे। त ॻाल्हि वरी फिरी गई अचे थी सोसाइटीअ ते। सोसाइटी ॾिसो पाकिस्तान जी उन में 50% आहे इलिटरेसी, यानी 50% हिन क़ौम जा माण्हू जेके आहिनि से स्कूल उन्हनि न ॾिठा आहिनि। स्टेटिस्टिक अथव इहे वर्ल्ड जूं। उन खां पोइ बाक़ी जेके आहिनि उन्हनि में वॾी मेजॉरिटी जेका आहे सा उन्हनि माण्हुनि जी आहे जिन जो वक़्तु सॼो ॾींहुं पंहिंजे मुतालबनि जे पोयां आहे। इवन थोरी देरि लाइ वठूं त मास्तर आहिनि त पंहिंजी नौकिरी पकी कराइण लाइ या इम्तिहाननि तहत पास थियण खां पोइ रोज़गार न मिलण ते वेठा जेको आहे सो प्रेस कॉलोनी साम्हूं मुज़ाहिरा कनि, पुलिस वेठी उन्हनि सां पंहिंजो जेका आहे सा कंहिं छिकताइण में लॻा पिया आहिनि। उन खां पोइ जेकॾहिं उन्हनि जी जेको बजटेड पोज़ीशन आहे उन में जेको आहे सो उहो पुराइत न वेठी थिए त हिकिड़ो चइजो आहे त हमेशह डेमोक्रेसीअ जो डिविडेंड्स हूंदा आहिनि माण्हुनि जे लाइ ऐं कमिंग जनरेशन लाइ। मूंखे यादि आहे त क़ाइद आज़म जो हिकिड़ो कॉल मां पढ़ियो पिए त हुन चयो त पाकिस्तान इन करे ठहियो आहे त पाकिस्तान में जेका आहे सा हिकिड़ी ग्रोथ लेड जेका आहे सा हिकिड़ी इकोनॉमी हुअणु खपे, सस्टेनेबल हुअणु खपे ऐं एतिरे हद ताईं उहा ताक़तवर थिए जो असांजे माण्हुनि खे ऐं ईंदड़ जनरेशन खे इन फ़िक्र खां आजो करे त हू बेरोज़गार न रहंदा, उन्हनि खे तालीम न मिलंदी, उन्हनि खे सिहत न मिलंदी, बल्कि इहे सभु शयूं मिलंदियूं ऐं उहे हिकिड़े अहिड़े कॉम्पिटेटिव इंडेक्स जो हिसो ठहंदा जंहिंखे असां चऊं था त इक्वालिटी ऐं नॉन इक्वालिटी जे विच में हिकिड़ी ट्रांसफ़र थींदो आहे। उन ट्रांसफ़र सां ई तव्हां अनइक्वालिटी खे थोरो यानी आहिस्ते आहिस्ते ठीकु करणु शुरू कंदा आहियो। त मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में हिते ॻाल्हियूं जेके आहिनि से तमामु घणियूं हिकिड़ियूं कॉम्प्लिकेटेड ऐं मुंहिंजे ख़्याल में शायदि ठीकु न थींदड़ माहौल में आहिनि। जेकॾहिं असां माहौल ठीकु करणु चाहियूं था त थोरी देरि लाइ जेकॾहिं को असांखे $10-20 बिलियन ॾे त फ्री लंच त को कोन्हे, इन जा पैसनि जी वापसी ऐं अदायगी जेका आहे उहो लम्हे फ़िक्रियो आहे, छाकाणि त असां वटि का सघ ई कोन्हे जेका मां त ॾिसां वेठो त जीअं थोरी देरि लाइ असां ॻाल्हियूं कयूं त IMF प्रोग्राम में हिकिड़ो फ़ाइदो मूंखे नज़र अचे वेठो, उहो इहो आहे, पर वरी बि छा इहो फ़ाइदो आहे त असांखे $6 खां वठी $8 बिलियन जेके आहिनि से इन साल अदायगी करणी आहे। उन खां पोइ नेक्स्ट ईयर $24 बिलियन जी अदायगी करणी आहे। हाणे जेकॾहिं ॿाहिरियूं जेके आहिनि से धुरियूं फाइनेंशियल स्ट्रक्चर्स, बैंकिंग या मुल्क असांखे जेकॾहिं इन सिलसिले में का सहकार कंदा त उहा सहकार हूंदी छा लोन्स ॾियण वारी,
वरी ॻाल्हि दरअसल इहा आहे त अगरि असां पंहिंजी गवर्नेंस, मैनेजमेंट, ट्रांसपेरेंसी ऐं इहे सभु ॻाल्हियूं ॾिसो, हिन मुल्क में तव्हांखे यादि हूंदो त एंटी करप्शन, नैब, सॼो ॾींहुं तव्हां ॾिसंदो त टीवीअनि ते अधु प्रोग्राम जेके आहिनि से इन ते भरियल आहिनि। यानी वॾा वॾा माण्हू के अचनि था, वरी छुटी था वञनि, जो नैब जे लाइ खे ठीकु कराए पंहिंजो पाण खे आजो था कनि, बिल्कुलु वरी जी ॿिया माण्हू फसनि था, वरी जी ख़बर न आहे कुझु सालनि खां पोइ छा थींदो। त इहो सिस्टम जेको आहे सो पंहिंजे बतौर ख़ुदि मां चवंदुसि त पंहिंजी हिकिड़ी कुदरती मौत ते अची पहुतो आहे। हिन में जेसि ताईं का हिकिड़ी मां सम्झां थो त को हिकिड़ो रेवोल्यूशनाइज़ आइडिया जेके आहिनि से वॾी हिकिड़ी तख़लीक़ ऐं तब्दीली अवामी सतह ते न ईंदी त मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में पोइ असां अहिड़नि ई माण्हुनि खे अॻिते आणींदासीं जेके असांखां वधीक ताक़तवर हूंदा, असांखां वधीक पैसे वारा हूंदा, बिल्कुलु ऐं पैसा इन्वेस्ट करे उन इन्वेस्टमेंट जा डिविडेंड जेके आहिनि से करप्शन जे सूरत में जेको आहे सो पंहिंजे लाइ ठाहींदा। ठीकु। त इहो सॼो हिकिड़ो लम्हे फ़िक्रियो आहे हिन सॼी सोसाइटी लाइ। वॾी महिरबानी जब्बार साहब, तव्हां पंहिंजो तर्जुमो ॾियण लाइ असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। नाज़रीन, सीनियर इकोनॉमिस्ट जब्बार मेमण असां सां गॾु हा। IMF प्रोग्राम जेको स्टाफ लेवल जो मुआहिदो आहे $70 करोड़, उन हवाले सां ऐं मुआशी बहरान ऐं सियासी सूरत हाल जे तालुक़ जे हवाले सां जब्बार मेमण जो वसी तर्जुमो तव्हां ताईं पहुतो। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं। वक़्तु थियो आहे मुख़्तसिर वक़फ़े जो, वठूं था वक़्तु। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम के सिलसिले के अॻिते वधाईंदासीं। प्रोग्राम के ॿिए हिस्से में ॻाल्हि कंदासीं सियासी हवाले सां। वाज़ रहे त बिलावल भुट्टो ज़रदारी पारां जलसनि जो सिलसिलो जारी आहे। अॼु पिणु बिलावल भुट्टो ज़रदारी पारां एबटाबाद में जलसो कयो वियो। पीपल्स पार्टी जो चवणु आहे त ईअं ई मर्दान, पेशावर ऐं दीर में जलसा कया वेंदा। उन खां पोइ पंजाब जो रुख़ कयो वेंदो, जॾहिं त अॻूणो वज़ीर आज़म ऐं नून लीग जो क़ाइद नवाज़ शरीफ़ पिणु सियासी मुलाक़ातनि जे हवाले सां तमामु घणो सरगर्म नज़र अचे थो। सिंध जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त सिंध में नून लीग ऐं MQM जे इतिहाद खां पोइ MQM जी जेका गोलाबारी आहे उहा पिणु पीपल्स पार्टी ते जारी आहे, जॾहिं त पीपल्स पार्टी जो चवणु आहे त हू ॿीहर को सिलेक्टेड नथा चाहिनि, बल्कि इलेक्टेड जेको बि हुजे उहो चूंडियल नुमाइंदो अचे ऐं उहो सियासी हवाले सां मुल्क खे ॾिसे। पीपल्स पार्टी जो इहो बि चवणु आहे त कंहिंखे बि तमामु घणी रिआयत ॾियण या 2018 वारी जेका प्रैक्टिस आहे उहा वर्जाइणु मुल्क जे लाइ हानिकार साबित थी सके थी। इन समूरी सियासी सूरत हाल ते ॻाल्हाइण जे लाइ असांखे पीपल्स पार्टी सां ताल्लुक़ रखंदड़ शाहिदा रहमानी साहिबा ज्वाइन कयो आहे। शाहिदा साहिबा, वेलकम कहती हूँ, आपने प्रोग्राम में ज्वाइन किया। शाहिदा साहिबा, क्या कहिएगा, इस वक्त जो सूरत हाल है बड़ी तलखी नज़र आती है पीपल्स पार्टी और नून लीग के बीच? बहुत शुक्रिया। देखिए, इल्ज़ाम तराशी की बात तो बिल्कुल ऐसा नहीं है, लेकिन पीपल्स पार्टी ने हमेशा असूलों की सियासत की है और हमने असूलों पे कभी कोई कंप्रोमाइज़ नहीं किया। हम आवाम की ताकत पर यकीन रखते हैं और आवाम ताकत का सरचश्मा है, और यही जमहूरियत का हुस्न होता है कि आवाम अपने वोट की ताकत से इक़्तिदार में लेकर आते हैं और इक़्तिदार से महरूम करते हैं। लेकिन आपने देखा कि जिस तरीके से सब कुछ हो रहा है इस मुल्क में, एक एक बच्चा जानता है कि नवाज शरीफ साहब जेल में थे और किस तरह से प्लेटलेट्स का बहाना बनाया गया, किस तरह उन्होंने 4 साल शाहाना जिंदगी गुजारी और उसके बाद वो एक शाहाना तरीके से वतन वापस आते हैं। हैथरो एयरपोर्ट पर उन्हें सरकारी प्रोटोकॉल दिया जाता है किस हैसियत में। फिर जब वो यहाँ पहुंचते हैं इस्लामाबाद तो उनको VIP लॉन्च के अंदर उनके बायोमेट्रिक किए जाते हैं। ना सिर्फ ये बल्कि पूरे प्रोटोकॉल के साथ उन्हें पूरे मुल्क के अंदर आज़ादी के साथ, जो कि एक मुजरिम थे, जो एक सजा याफ्ता थे, उन्हें किस तरीके से जमानतों पे जमानतें मिलती चली गई। और फिर लेवल प्लेइंग फील्ड की बात जहाँ तक चेयरमैन साहब ने की तो वो भी बिल्कुल दुरुस्त थी कि हाँ, हम सुबह सिंध से ताल्लुक रखने वाले मेंबरान असम्बली के तमाम फंड्स रोक दिए गए कि जी इलेक्शन के बाद काम होगा। तो भाई पंजाब में क्यों? पंजाब में काम भी हो रहा है बल्कि नए प्रोजेक्ट्स पे हो रहा है। तो ये सारी डिस्क्रिमिनेशन नहीं होनी चाहिए। आईन पाकिस्तान के मुताबिक हर पॉलिटिकल पार्टी को इक्वल राइट हासिल है, मसावी हकूक हासिल है। हर एक को अपने मैनिफेस्टो के साथ उतरना चाहिए, किसी के साथ कोई खास नजर करम नहीं होनी चाहिए, आवाम की ताकत से ही आना चाहिए।
तो और फिर पीपल्स पार्टी को लगता है कि जो नवाज शरीफ की आमद है और जो उनको रिलीफ मिल रहा है कानूनी हवाले से या जो प्रोटोकॉल उनको मिला है वो जो है सिलेक्टेड का आप लोगों ने सिलेक्टेड का वर्ड भी यूज किया है। देखें, अब वही गेम हो रहा है जो 2018 में था, जिसपे हम सबको तहफुजात थे। उस वक्त नून लीग को भी तहफुजात थे, सबको थे कि इलेक्शन हो, इलेक्शन जमहूरी तरीके से हो, नहीं होगी किसी को लाडला जो है वो बनाकर पेश किया जाए। लाडला आवाम का होना चाहिए, चेयरमैन साहब ने कहा, बिल्कुल दुरुस्त कहा कि लाडला आवाम को होना चाहिए, कि उसका लीडर जो है वो आवाम को कितना लाडला है, ना कि उनको जो है सजा सवार कर और सारे गुनाहों को धो के फिर लेकर आया जाए। तो ये तरीके गलत है। इलेक्शन की शफाफियत पे सवालिया निशान है कि आप देखें कि इलेक्शन जो है वो वक्त पर नहीं हो रहा, और खुदा करके डेट अनाउंस की, लेकिन अभी तक शेड्यूल जो है वो नहीं आया। हालांकि 90 दिन के अंदर आईने पाकिस्तान के मुताबिक जो है इलेक्शन कराना इलेक्शन कमीशन का काम है। तो इलेक्शन में ताखीरी हरबे इस्तेमाल किए गए, और फिर जो उस वक्त उनके वुज़रा, नून लीग के वुज़रा कह रहे थे कि इलेक्शन अभी नहीं होगा, फरवरी तक कहीं इलेक्शन नजर नहीं आता, तो उन्हीं की बात हर बार हर सही हो रही है। आइन की बात नहीं हो रही है, कानून की, आइन की हुक्मरानी नहीं है। तो ये सारी चीजें तो सवालिया निशान है। अच्छा शाहिदा साहब, ये बताइएगा कि सिंध में पीपल्स पार्टी के मुखालिफ जो इत्तेहाद बना है, नून लीग और MQM का, पीर पागारा साहब से उनकी मुलाकात हुई, JUI की हिमायत है, और दूसरी बहुत सारी पार्टीज हैं सिंध में, GDA या दूसरी जो कौम परस्त जमातें हैं, उनसे भी उन्होंने बातचीत और हिमायत लेने का फैसला किया है। तो इसको आप कैसे देखती हैं, सिंध में पीपल्स पार्टी की पोजीशन को? देखिए, पीपल्स पार्टी की जो सिंध में पोजीशन है वो किसी से ढकी छुपी नहीं है। अब 2008 से ज्यादा सीट ली, 13 में 13 से ज्यादा सीट ली, 18 में, और फिर अब जब लोकल गवर्नमेंट के इलेक्शन में वो आपने देखा कि पूरा सिंध, कराची, हैदराबाद जैसे बड़े शहरों समेत पाकिस्तान पीपल्स पार्टी ने क्लीन स्वीप किया, और पाकिस्तान पीपल्स पार्टी पे सिंध के अवाम दिन ब दिन ज्यादा से ज्यादा एतमाद करते जा रहे हैं उसकी कारकर्दगी पर, जो पीपल्स पार्टी ने अपनी अवाम की खिदमत अंजाम दी। और यही वजह है कि मुखालफीन को आज जो है अलायंस करना पड़ा। आप सोचें कि पीपल्स पार्टी के खिलाफ ही सारा अलायंस बन रहा है ना, तो पीपल्स पार्टी से इतना खौफ है इनको कि सब जो पंजाब की पार्टियां वो भी आके कर रही हैं, जिनकी अपनी सीट नहीं है वो भी जाके कर रही हैं, GDA जिसका अपना वजूद खत्म होता जा रहा है वो मुख्तलिफ पार्टियों से, JUI से और दीगर जमातों से मिलकर रहे। तो सब पीपल्स पार्टी के मुखालिफ क्यों बने? क्योंकि पीपल्स पार्टी अवाम की ताकत के जरिए इख्तिदार में आती है और आ रही है। लेकिन आज आप देख लें कि जिया की जो बाकियात हैं वो उसी तरह अलायंस कर रही हैं जैसे वो माजी में 88 में करती रही, इससे पहले करती रही। शाहिदा साहब, कितना फर्क पड़ सकता है पीपल्स पार्टी की जो सिंध में पोजीशन है उस हवाले से, और या फिर आप लोगों ने सेंट्रल पंजाब की पोजीशन के हवाले से भी बड़ा चैलेंज किया है? देखिए, मैं नहीं समझती हूँ। अभी आप इलेक्शन के नताइज उठा के देखें, जो लोकल गवर्नमेंट के इलेक्शन हुए हैं या ज़मीनी इलेक्शन हुए माजी में, या इससे पहले जो इलेक्शन हुए, उसमें तमाम जमातों ने एड़ी चोटी का जोर लगा लिया, और आप देख रहे हैं कि उनके रिजल्ट क्या है। वो GDA जो एक बड़ी ताकत बन के उभरी थी, वो GDA कहाँ गई? वो खुद बिखर गई, शिराजा उसका बिखर चुका है। एक आहिस्ता आहिस्ता एक एक करके पाकिस्तान पीपल्स पार्टी के अहमियत को, अफादियत को देखते हुए लोग इसमें शामिल हो गए। तो अब उनमें ना तो दमखम है, ना पीपल्स पार्टी किसी किस्म से किसी तरह खौफ ज़दा है, क्योंकि हमने काम किया है और आवाम पर हमारा आवाम जो है हम पे एतमाद करती है। रही पंजाब की बात, तो इंशाल्लाह ताला पंजाब KPK में आप देखें आज एबटाबाद में कितना बड़ा जलसा हुआ, कल इसी तरह अब मर्दान और पिशावर और दीर और चित्राल में जलसे होंगे, और उसके बाद जो है पंजाब के अंदर इंशाल्लाह ताला बड़े बड़े जलसे भी होंगे और सीटें भी जीतेंगे। बहुत शुक्रिया शाहिदा साहिबा, आपने अपना मौक़िफ़ देने के लिए प्रोग्राम में ज्वाइन किया। नाज़रीन, पीपल्स पार्टी सां ताल्लुक़ रखंदड़ शाहिदा रहमानी असां सां गॾु, हुनजो चवणु त पीपल्स पार्टी ते कंहिंजे बि चूंड इतिहाद सां को फ़र्क़ु नथो पवे। पीपल्स पार्टी हमेशह इहो ई चयो आहे त चूंडूं शफ़ाफ़ थियणु घुरिजनि, जंहिं तरह जो प्रोटोकॉल, जंहिं तरह जी रिआयत अॻूणे वज़ीर आज़म मियां नवाज़ शरीफ़ खे ॾिनी पई वञे, उन ते सवालिया निशान ऐं तहफ़ुज़ात ज़रूरु आहिनि। अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पिण ते पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।